अस्सलाम वालेकुम नाज़रीन। उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू तरफ़ां कश्मीरन सां इस्तेहसाल जो ॾिहाड़ो क़ौमी यकजहती ऐं कार्य ॾिहाड़े तौरु मल्हायो वियो। अॼु 5 अगस्त ते उस्तादनि समेत कॉलेज जे मुलाज़िमनि रैली कढी कश्मीरन सां ॿधिए जो इज़हार कयो। रैलीअ खे ख़िताब कंदे प्रोफेसर इरफान कलोड़े चयो त कश्मीर पाकिस्तान जो अटूट अंग आहे। भारत कश्मीरन ते ज़ुल्म करे रहियो आहे। असीं कश्मीरन जी इख़लाक़ी, सियासी ऐं सफ़ारती मदद जारी रखंदासीं। हिन वधीक चयो त भारतीय फ़ौज जे हथां कश्मीर ते थींदड़ ज़ुल्म ख़त्म करण लाइ गॾियल क़ौमुनि किरदारु अदा कनि ऐं हुकूमत पाकिस्तान ऐं पाक आर्मीअ खे अपील था कयूं त भारत जे LOC ख़िलाफ़ भनकड़ी ऐं साज़िशुनि जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वञे। हाकिम अली बबरे चयो त पूरे दुनिया में मुसलमाननि ख़िलाफ़ महाज़ खुलियल आहिनि। अक़वाम मुतहिदा ख़ामोश छो आहे? उन जो बुनियादी सबबु इहो आहे त मुसलमान हिकु प्लेटफॉर्म ते गॾु न आहिनि। जेसिताईं असीं मुतहद न थींदासीं तेसिताईं कश्मीर जी आज़ादी, फ़लस्तीन जी आज़ादी, बोस्निया जे मुसलमाननि जा मसइला हल न थींदा। प्रोफेसर काज़ी सिकंदर चयो त कश्मीर ज़मीन ते जन्नत मिसल आहे। मुआशी तौरु जेका विरासत कई वई आहे उन में मुनाफ़िक़त कई वई कश्मीर में अक्सरत मुसलमाननि जी आहे जेके पाकिस्तान सां गॾु रहणु चाहिनि था। अक़वाम मुतहिदा जी मंज़ूर कयल चार्टर ते अमल कयो वञे ऐं कश्मीर खे हक़ ख़ुदि इरादियत जो मौक़ो ॾिनो वञे। रैलीअ में कॉलेज जे मुलाज़िमनि समेत उस्तादनि गॾियल तौरु शिरकत कई। आख़िर में प्रिंसिपल प्रोफेसर गुलाम सरवर अब्बासी चयो त इस्लामी मुल्क गॾियल तौरु अक़वाम मुतहिदा ऐं भारत ते ज़ोर विझनि ऐं कश्मीरियुनि खे पंहिंजे हक़ ख़ुदि इरादियत जो हक़ इस्तेमालु करणु ॾियनि ऐं कश्मीरियुनि जे क़त्ल आम जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई। आख़िर में गॾियल तौरु अक़वाम मुतहिदा खां मुतालबो कयो वियो त कश्मीरियुनि मथां तशद्दुद ऐं जबर बंदि कयो वञे। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पंवर, निदायत सिंध, दादू।